ज़ियारत कंदो खुदा उनखे 100 हजन जो सवाब ॾींदो। हज अदा कोन थींदो, हज जो सवाब मिलंदो। जो सवाब माना उनजे ध्यान सां नज़र सां जंहिंजी ज़ियारत करण सां मुंहिंजा जेतिरा भेरा निहार ओतिरनि हजनि जो सवाब। उहे सभु हज हिते फिटो कयो। हमरा पियो ॿार धिका खाईंदो वञे, ॿाहिरि पियो पिनंदो वञे, ॿाहिरि पियो फिरंदो वञे, मोट वापसि थी ॿिया तुंहिंजा एतिरा सजण कोन हूंदा जेतिरो सजण तुंहिंजो अबो आहे, जेतिरो सजण तुंहिंजी अम्मा। ॿिया जेके बि तोसां असां सां वास्तो रखंदा उहो कंहिं न कंहिं मफ़ाद जे बुनियाद ते हूंदो, कंहिं न कंहिं फ़ाइदे जे बुनियाद ते हूंदो, बग़ैर लोभ जे, तम जे, लालच जे। जेकॾहिं कंहिंजी मुहबत आहे त उहा अबे अम्मा जी हूंदी आहे, जेका पंहिंजे औलाद सां हूंदी आहे। पढ़ो ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असांजे मुर्शिद इमामुल आरिफीन हज़रत पीर रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु मलफूज़ा शरीफ में फरमायो आहे। पाण फरमाइनि था त हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह 12 साल पंहिंजे शेख जी ख़िदमत में रहियो। 12 साल मुर्शिद जे ख़िदमत करण खां बाद में जॾहिं वापसि आयो घर, रात जे टाइम ते अमर सॾु कयुसि हज़रत बायज़ीद बिस्तामी खे। बायज़ीद पाणी खणी आ। हज़रत बायज़ीद बिस्तामी उथिया, पाणी खयूं, खणी आया पंहिंजे अम्मा वटि। अम्मा सॼो त सही पाणीअ जे लाइ, पर जीअं ई हज़रत बायज़ीद बिस्तामी पाणी खणी वापसि आयो त अम्मा जूं अखियूं लॻी वियूं, निंड अची वई। पाणी खयो, बीठो आहे, उथारिया कीअं, अम्मा जी निंड फिटंदी, वरी अची हलाए न, जाॻाया कीअं, हाणे जाॻाया नथो, पाणी खयो, बीठो आहे, अलाह जो वली बायज़ीद बिस्तामी, ख़ुदा जो वली, वलीअनि जो सरदार, नक्शबंदी सिलसिले में वॾो बुज़ुर्ग मथे। हज़रत बायज़ीद बिस्तामी पाणी खयो, बीठो आहे। जॾहिं रात हेठि पोइते थी, रात गुज़री, अम्मा खे बि सुजाग थी ॾिठी त बायज़ीद बिस्तामी पाणी खयो भरिसां बीठो आहे। अम्मा निहारे चयुसि, पुट छो बीठो आहे? अम्मा रात तो मूंखे सॾियो हो, पाणी मूंखां घुरियो हुई, पाणी मां भरे तुंहिंजे भरिसां अची बीठुसि। हज़रत बायज़ीद बिस्तामी खे फरमाए ते उथारी छो न? अम्मा तोखे निंड अची वई, तुंहिंजी निंड फिटाइण मूं मुनासिब कोन सम्झो। मूं चयो पंहिंजी निंड फिटायां थो, पर अम्मा जी निंड कोन थो फिटायां। पोइ को पाणी खयो, इन जाइ ते बीठो हुयुसि। अमड़ पाणी वरितो, पाणी पीतो, पीअण खां बाद में दुआ जे लाइ हथ खयां। हज़रत बायज़ीद बिस्तामी फरमाए थो, 12 साल मां पंहिंजे शेख, पंहिंजे मुर्शिद जे सोबत में रही आयो हुयुसि। उन्हनि 12 सालनि में ज़रूर मुर्शिद जी महिरबानी थी, मुंहिंजी रूहानी तरक़ी थी, उन में को बि शक कोन्हे, पर 12 सालनि में एतिरी तरक़ी कान थी जेका हिकु दुआ अम्मा जे साम्हूं जी रूहानी तरक़ी थी हुई। सुभान अल्लाह चओ। फरमाए तो 1 साल जी ॻाल्हि थो रही आहे, मां त 12 साल पंहिंजे शेख वटि गुज़ारिया, उन जूं महिरबानियूं थियूं, दुआऊं थियूं, सभु कुझु थियो, रूहानी तरक़ी थी, पर 12 सालनि जी तरक़ी हिकिड़े पासे ते
हज़रत पीसे रोज़े वारा फरमाइन था त हज़रत बायज़ीद बिस्तामी फरमायो हिक रात बिन हिक रात जेका गुज़री चुकी हुई उन में हिक अम्मा जी जेका दुआ ही हुआ ॿिए पासे ॾे 12 सालन में एतिरी तरक्की कान थी जेका हिक रात जे हिक दुआ में मूंखे तरक्की नसीब थी। अल्लाह जे वलियन खे त तरक्कियूं ई मिलियूं असां ख़बर न आहे अलाए कहिड़ी तरक्कीअ जे पुठियां जे पिया आहियूं जो अबो बि छॾियूं अम्मा बि छॾियूं ऐं ॿाहिरि पैसा ॿाहिरि भॼंदा वठूंदा। मां तव्हांखे अर्ज़ु कयां थो जेकॾहिं अबो अम्मा ज़िंदा अथव न इन खां वधीक तव्हांजे लाइ गनीमत वारी का बि शइ कान हूंदी। ज़िंदा आहिनि त वञो उनजे क़दमनि ते किरी पओ उनजे पेरनि ते इहो न निहारियो। मां मिसाल पंहिंजो ॾियां भला त मां बाबा मौलवी आहियां हेॾा आहियां हे हाफ़िज़ साहब मूंखे एॾा वॾा लक़ब ॾिना अलाए किथे वञी पहुचाए उनखां ज़रूरु बि कोन। हक़ खे ख़ुशी थींदी आहे मूंखे एतिरी ख़ुशी कान थींदी आहे एतिरी छा पर जेतिरो को लक़ब वधाईंदो त मूंखे अंदर में शर्मिसारी थींदी आहे। मां केरु आहियां मां पाण खे पाण थो ॼाणां अवी छा था सम्झो उहो तव्हांजो मसइलो आहे पर मां अर्ज़ु इहो थो कयां साईं हेॾे होॾे भॼण जे बजाय तुंहिंजे दुआ जो दर अम्मा जा क़दम आहे। हुज़ूर फरमायो तुंहिंजी जन्नत बि इते आहे जहन्नम बि इते आहे। या रसूल जन्नत कीअं जहन्नम कीअं? हुज़ूर फरमायो जन्नत ईअं जो ख़िदमत कंदे त जन्नत वेंदे जेकॾहिं नाफ़रमानी कंदे त पोइ जहन्नम जे तरफ़ वेंदे हुमा जन्नतुक व नारुक ये ॿई तुंहिंजे लाइ जन्नत बि आहिनि ये ॿई तुंहिंजे वास्ते जहन्नम बि आहिनि। जहन्नम कीअं माना नाफ़रमानी कंदो त जहन्नम ॾिसणो पवंदुसि आओ जेकॾहिं फर्मा बरदारी कंदो त ख़ुदा इन्हनि जे फर्मान बरदारी सदके जन्नत में रवानो फरमाईंदो। एक हदीस में हुजूर फरमाइन था ताअतुल्लाह ताअतुल वालिद अल्लाह दी इताअत अल्लाह दी फर्मा बरदारी वालिद जे फर्मा बरदारी में आ। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम भी जाते फरमायो त इन्हनि बिनी जे इताअत में इन्हनि जे रज़ा में अल्लाह जी रज़ा है इन्हनि जे नाराज़गी में खुदा जो नाराज़ को हूंदो आहे। जेकॾहिं इहे राज़ी थी पवन त अल्लाह बि तुंहिंजे मथां राज़ी आहे त अल्लाह जो रसूल बि तुंहिंजे मथां राज़ी आहे। पर जेकॾहिं इहे ॿई नाराज़ थी पिया त पोइ यादि रखजां हुज़ूर फरमाइनि था अल्लाह बि राज़ी कोन थींदी ख़ुदा बि नाराज़ थी छो त इन्हनि जे इताअत ऐं रज़ा में ख़ुदा तुंहिंजे मथां राज़ी थींदो। शेख अब्दुल हक मुहद्दिस देलवी अशरतुल लम्हात में मिशकात शरीफ जे हदीस जे शरह में इन हदीस जे हेठां लिखियो आहे त असुल वाक़ियो इन जो हदीस जो इहो हो जो हुजूर जो सहाबी हो हज़रत अमर बिन आस रज़ी अल्लाह ताला अन्हु अर्ज़ु कई या रसूल अल्लाह मुंहिंजो पुटु अब्दुल्लाह हुन जो नालो आहे नमाज़ी भी ॾाढो आहे रोज़ेदार भी ॾाढो आहे पर ज़ाहिर आहे नमाज़ घणी पढ़े रोज़ा भी घणा रखे पर मुंहिंजे ख़िदमत में थोरो अॻिते पोइते आहे। उनजे शेख अब्दुल हक मुहद्दिस दिलवी फरमाए थो त उन सहाबीअ जे इन ॻाल्हि करण जे पुठियां मदीने वारे फरमायो त अबे अम्मा जे इताअत में अल्लाह जी इताअत आहे इन्हनि जे नाफ़रमानी में अल्लाह जी नाफ़रमानी आहे इन्हनि जे रज़ामंदी में अल्लाह जो रज़ामंदो आहे इन्हनि जे नाराज़पे में अल्लाह जो नाराज़पो आहे। भली तू नफिल भी भली वञी पढ़ रोज़ा भी नफिली भली वञी पढ़ रख पर जेकॾहिं रोज़ा रखे नफिल पढ़े अबे अम्मा जी ख़िदमत न करे त यादि रखजां नफिल भली पढ़ फर्ज़ ज़ाहिर असांखे अदा करिणो आहे पर नफिली इबादतुनि खां वधीक ख़िदमत जेको सवाब मिलंदो उहो अबे जी ख़िदमत में मिलंदो अम्मा जी ख़िदमत में मिलंदो। दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या गालियों मारे दुखियों लोगों से लगन
दुरूद रुगो बटरे पिया पढ़न बाक़ी तव्हां पोइ ते वेही छा ॿुधंदो छा तव्हां बि पढ़ो त सवाब थिए न सभई पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह आला हज़रत रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे हुजूर जे ज़माने में हिकिड़ो नौजवान हो नज़ा जी हालत में अची वियो सकरात जे हालत में हुयो माण्हू हुन जे भरिसां वेठा हुनखे तलक़ीन पिया कनि कलमे पढ़ण जी पर कलमो न पियो पढ़ी सघे चूंकि दौर हुजूर जो नबी करीम अलैहिस्सलाम खे अची अर्ज़ कयो रहमत वारो नबी पाण तशरीफ़ फरमा थियो चओ सुभान अल्लाह हुजूर पाण आया ॾिठो त नौजवान बराबर नज़ा जी हालत में आ सकरात जी हालत में आ कलमे जी माण्हू तलक़ीन करी पर कलमो पढ़ी कोन पियो सघे हुजूर ख़ुद उनखे तलक़ीन फरमाई हुजूर जे निहारे अधु करे थो साईं मां कलमो पढ़ी नथो सघां ज़ुबान मुंहिंजी वरे कान थी ज़ुबान कान थी वरे हुजूर फरमायो हिन जी मां ज़िंदा आहे सही हा अची अचो हुनजी मां पाण फरमायो हुनखे त तूं ॿुधाए न पुट जो हाल अर्ज़ करे थी या रसूलल्लाह मूंखे ईज़ा ईंदो हुयो मूंखे सताईंदो हुयो तकलीफ़ यो जवान मूंखे नौजवान मुंहिंजो पुटु हो मूंखे ॾींदो हुयो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो नज़ा जी हालत में आ ज़ुबान हिन जी कलमे जे लाइ वरी कान थी मां तोखे चवां थो त हिनखे माफ़ कर त कलमो पढ़े त रूह हिन जो निकिरी वञे अर्ज़ करण लॻी या रसूल अल्लाह अवां जो हुकुम आहे त माफ़ थी कयां वरन हिन मूंखे अहिड़ो त ईज़ायो हुयो अहिड़ी त मूंखे हिन तकलीफ़ ॾिनी अहिड़ो त मूंखे सताईंदो हुयो जो मां कॾहिं बि हिनखे माफ़ कोन कयां हा नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हुनखे फरमायो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए जेकॾहिं को माण्हू बाहि जे लाइ काठियूं गॾु करे उन्हनि खे हथनि खे बाहि ॾे उनखां पोइ तुंहिंजे पुट खे खणी करे हिन बाहि में उछलाए तोखां मुतालबो करे त हिनखे माफ़ कर न त बाहि में थो उछलायां पोइ पंहिंजे पुट खे माफ़ कंदी या न अर्ज़ करे थी या रसूल अल्लाह पुट मुंहिंजो आहे बाहि में सड़न हुनखे कोन पसंदि ईंदो मां हुनखे माफ़ करे छॾींदसि हुजूर फरमायो मां पाण तोखे इहो ई थो चवां त हिनखे माफ़ कर हुन माफ़ कयो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मूंखे बि शाहिद बणाए अल्लाह जे ज़ात खे बि शाहिद बणाए असां ॿई शाहिद ऐं ख़ुदा बि शाहिद थींदो मां मोहम्मद में न जे शाहिद थींदुसि तुंहिंजे ॻाल्हि जो त तूं पंहिंजे पुट खे माफ़ कयो आहे मुसलमान भाइरो उन बुढ़ड़ीअ पंहिंजे पुट खे माफ़ कयो उन खां बाद में हुजूर हुन जे निहारे फरमायो कलमो पढ़ नौजवान देरी कान कई ज़ुबान वरी पई कलमो पढ़ी अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु ज़ुबान वरदी वई कलमो पढ़ी नज़र जी हालत पूरी थी वई सकरात जो आलम पूरो थी वियो कलमे सां हुन जी जान निकिती उलमा चयो आहे जेके बेअदब थियनि था पंहिंजे अम्मा जा ईज़ाइनि था पंहिंजे अते खे इन्हनि जे मथां बुरे मौत जो ख़ौफ़ किथे ईअं न थिए जो बग़ैर कलमे जे मरी वञनि मता ईअं न थिए जो ख़ात्मो हुन जो ईमान ते न थिए अबे खे न सतायो अम्मा खे न सतायो उन्हनि खे तकलीफ़ूं न ॾियो जेको पुॼे उनजी ख़िदमत कयो ईअं न थिए जो घर में तव्हां अल्लाह ताला तव्हांखे पंहिंजो घरवारियूं बख़्शे ॾे ईअं न थिए जो घरवारीअ जे चवण ते अबे खे ईज़ायो घरवारीअ जे चवण ते अम्मा खे आज़ारियो या वरी पंहिंजे पीउ ऐं माउ जे मथां पंहिंजे घरवारीअ खे फ़ौक़ियत जो या पंहिंजे पीउ माउ जे मथां
उनखे तव्हां तरजीह जो न घर में तरजीह हूंदी त अबे खे हूंदी तरजीह हूंदी त अम्मा खे हुनैन वारी लड़ाई खां पोइ हुज़ूर आया जेराना मके खां ॿाहिरां ताइफ़ वारे रूट ते माण्हू उमिरि जे लाइ उतां ॿाहिरां ॿधण ईंदा तक़रीबन 20 किलोमीटर 25 किलोमीटर जुनो मके हिकिड़ो त माण्हू ॿाहिरां हितां वञे थो वधी कराची खां वञी जीअं मके थो वञे उमिरो करे थो बस जे आयशा खां ॿधे थो के जेराना में ॿधंदा आहिनि वञी इन जेराना वारे मक़ाम ते ग़ज़ब हुनैन खां पोइ हुज़ूर वापसि आया त हिते आया कई ॾींहं हुज़ूर ते रही पिया गनीमत जो माल हुनैन मां जेको बि जमा थियो हुज़ूर हुनखे तक़सीम पे फरमायो सहाबी चौधारी वेठा मदीने वारो विच सहाबी वेठो तो सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह ये जे 17 में चंदो बिना हिसाब फरमाए तो जकरे जड़ो जान निशान को न देह में मोहर मिड़नी मुरसले सरस सदस शान फकान बाब कौसैन अवदना यो मुयसर तिस मकाम कोन आगे जो एहसान जय हादी मेलम है हुज़ूर साहब में बैठा है एक बुके नुमा पर्दे में हिकिड़ी औरत आई हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे करीब अचण लगे नबी करीम अलैहिस्सलाम जी नज़र मुबारक जीअं उन जे मथां पई हुज़ूर अलैहिस्सलाम उठी बीठा अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम पंहिंजी चादर मुबारक विछाई चादर विहारे उहा जेका पर्दा वारी औरत आई उनखे न चादर मुबारक जे मथां वेही विहारियो जेतिरो वक़्तु उहा औरत वेठी रही तेतिरो वक़्तु हुज़ूर कंहिंखे विहारियो न कंहिंजे बि हुज़ूर मुतवजो न थिया हुज़ूर जो तवजो सिर्फ़ु उन औरत जे तरफ़ हुयो हालांकि साहबी ॿिया बि वेठा हुआ जेकॾहिं महफ़िल में माण्हू को विहंदो आहे नज़र माण्हू जी ज़रूर हेॾे होॾे फिरंदी आहे पर हुज़ूर नज़र मुबारक कंहिंजे कान फेराई सॼो तवजो मुस्तफ़ा जो उन औरत जे तरफ़ हुयो जंहिं वक़्त में औरत उहा पंहिंजे मर्ज़ी सां उथी हुज़ूर अलविदा चवण जे लाइ उनखे ॿाहिरि वठी विया साहिब पाण में ॻाल्हियूं शुरू कयो इहा औरत कहिड़ी आहे जंहिंजे लाइ उथी हुज़ूर पाण उथी बीठा चादर मुबारक उनखे विछाए ॾिनऊं हुज़ूर पाण अलविदा जे लाइ ॿाहिरि बि निकिता इहा औरत केरु आहे माण्हू ॿुधायो या की ॿी औरत न आहे इहा उहा औरत आहे जे रसूलुल्लाह के ठॻियो प्यारो हो जंहिंखे दुनिया काई हलीमा जे नाले सां सदींदी आहे या मदीने वारे जी ठॻियो प्यार वारी मां ठॻियो प्यार वारी मां हक़ीक़ी मां न हक़ीक़ी मां त मदीने वारे जी अम्मा आमिना ही जो सवाल वाह रुतबा तेरा सैयद आमिना वाह रुतबा तेरा सैयद आमिना गोद तेरी में आया हबीबे खुदा अम्मा मेरा हकीकी अम्मा ही हुआ न तो उन जो तो विसाल थी चुको हो जने हुजूर जी उम्र मुबारक अञा 5-6 साल हुई अजीजो दोस्तों मुसलमान भाइयों ही थन्यो प्यार वारी अम्मा है जिसो अंदाज़ो लगायो जे थन्यो प्यारो आ उन जो हुजूर अलैहि सलाम एतरो ख्याल फरमाइंदा जो हुजूर उन जे ला उठी भी वेंदा चादर मुबारक भी विछाए देंदा जैसी ताई हुआ अम्मा थन्यो प्यार वारी वेठी आ हुजूर के निहारो भी न तवज्जो भी न ॾिनो तवज्जो सिर्फ उन अम्मा जे तरफ हुयो
हुजूर उम्मत के करे दिखायो तो अम्मा जो अदब कीअं कबो आहे दोने जो थंज प्यार वाली मां हकीकी मां लाए जने थंज वाली जो एतरो ख्याल आहे त हकीकी मां जो केतरो ख्याल हुजे हा दोस्तों अजीजो मुसलमान भाइयो हुजूर पंहिंजे अमल सां बि करे ॾेखारियो आहे त अम्मा जो ख्याल केतिरो तव्हांखे रखिणो आहे जेकॾहिं घर में ॿियो केरु बि मौजूद हुजे जेकॾहिं अबो मौजूद आहे अम्मा मौजूद आहे त तवजो अबे अम्मा ॾे कयो माँ जी दुआ अबे जी दुआ औलाद जे लाइ ईअं आहे जीअं वलीअ जी दुआ कंहिंजे लाइ हुजे अल्लाह जो वली कंहिंजे लाइ दुआ कंदो न अबे अम्मा जी दुआ ईअं आहे पर केरु वठे त सही ख़्याल क़दुरु पोइ पवंदो आहे जॾहिं उहे विसाल करे पोइ माण्हू हथ हणंदो आहे हाणे छा कयां पर दीन इस्लाम अहिड़ो आहे जो तव्हां असांखे सेखारे थो त जेकॾहिं दुनिया छॾे विया त पोइ हाणे कमु इहो अथई ज़िंदा त उन्हनि जी ख़िदमत करे ज़ियारत करे त रिज़्क़ जा दर खुली पवंदा पर जेकॾहिं विसाल करे विया त पोइ दुआ करो जेतिरी दुआ पे अम्मा जे लाइ घुरंदो ख़ुदा एतिरो तव्हांजे मथां रिज़्क़ बि कुशादो पोइ तव्हांखे केतिरो कुशादो करिणो आहे केतिरी तव्हांखे रिज़्क़ जी फरावानी घुरिजे केतिरी तव्हांखे उमिरि जी बरकत घुरिजे जेकॾहिं विसाल करे विया आहिनि त पोइ दुआ जो वसीलो वठो उन जे लाइ दुआ घुरो हिकु हदीस पाक में दुआ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जेकॾहिं कंहिंखां कमी कोताही थी हुजे पंहिंजे पीउ माउ जे बारे में ऐं हो दुनिया छॾे विया ऐं हिन खां के ग़लतियूं अबे अम्मा जे हुकूक में थियूं त पोइ हाणे उन जे लाइ दुआ करो इन दुआ जे सदके जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो तूं भली नाफ़रमानी में ज़िंदगी गुज़ारे हुजे पर क़यामत जो ॾींहुं उथंदे त ख़ुदा तुंहिंजो नालो फर्मा बरदारनि में लिखाईंदो पोइ दुआ हुई थोरी आहे त हाणे मोदी साहब जे उहो दुआ करे बाबा ख़ुदा तोखे बि ज़ुबान ॾिनी आहे बिस्मिल्लाह कर दुरूद शरीफ पढ़ो कुल शरीफ पढ़ो यारा मेरा कुल पढ़ो मयतन के कब्रिस्तान वारनि खे बख़्श हज़रत अली साईं जी रिवायत आहे पाण फरमाइनि था त हुजूर फरमायो आहे यारा मेरा कुल अल्लाह जेको पढ़े ऐं आले मक़ाबिर खे दफ़न जेके बि थियल आहिनि उन्हनि खे उहो ॾे अल्लाह उन्हनि जे मथां त महिरबानी फरमाईंदो उन्हनि जे मथां अज़ाब में तख़फ़ीफ़ फरमाईंदो पर जेतिरा बि कब्रिस्तान जे अंदरि दफ़न थियल हूंदा वरी अल्लाह एतिरो नेमो न पढ़ण वारे खे अता फरमाए छो त उलमा में इहो बि मसइलो उथियल आहे त भई जेको असां सवाब ॾियूं था मिसाल 5 10 50 कुल 50 उहो जो असां सॼे मुल्क जहान जे मुस्लमाननि खे बख़्शियूं त इहो ज़रो थी मिलंदो या हर हिक खे अलॻि अलॻि मिलंदो उलमा लिखियो आहे त पंहिंजो तरीक़ो त ईअं आहे त ज़रो थी मिले पर अल्लाह जो फज़ल वॾो आहे अल्लाह जो करम वॾो आहे अल्लाह पंहिंजे फज़ल सां ईअं कोन कंदो जो ज़रो ॾींदो अल्लाह फरमाईंदो जे 11 पढ़ियई सभिनी खे ॾिनई त हर हिक खे 11 जो सवाब मिलंदो तंहिंजे करे वरी हुन दुआ में बख़ीली न कजे कलमा पढ़ियो आहे त सिर्फ़ु पंहिंजनि अज़ीज़नि खे बख़्शियां बाक़ियुनि खे छॾे ॾियनि न अल्लाह जो फज़ल वॾो आहे ख़ुदा जो करम वॾो आहे सभिनीनि खे गॾु कर त सभिनीनि खे ओतिरो अल्लाह सवाब अता फरमाए हज़रत मूसा कलीमुल्लाह जो दौर आहे बस ये आखिरी ॻाल्हि उन खां पोइ दुआए ख़ैर अल्लाह जे नबी अल्लाह खे अर्ज़ु कयो अल्लाहुम्मा अरनी या अल्लाह मूंखे उहो माण्हू ॾेखार जेको जन्नत में मुंहिंजो साथी हो जन्नत में मां मूंसां सां गॾु हूंदो उहो ॾेखार मां ॾिसां अल्लाह ताला फरमायो फलाणे शहर में फलाणी जाइ ते हिकिड़ो कासाई वेठो आहे गोश्त कटण वारो गोश्त विकिणे थो कासाई गोश्त वेठो कटे उनखे वञी ॾिस क़यामत जे ॾींहुं उहो तोसां जन्नत में गॾु हूंदो हाणे से काॾे कासाई काॾे अल्लाह जो नबी मूसा अलैहिस्सलाम जलील क़दर जंहिंसां पोइ तूर ते अल्लाह ताला डायरेक्ट इहो बराए रास्त कलाम फरमायो
अचे बराबर ॾिठई त उन ॻोठ में शहर में उन जाइ ते जिथे अल्लाह फरमायो जिथे वही आयो फलाणी जाइ ते वेठो आहे ॾिठई त बराबर अमरा वेठो आहे जानवर खे कटियो ख़ल्क़ अचे थी पई गोश्त उन खां वठे थी पई जेका सुठी बूटी ॾिसे भरिसां छली पई आहे को थां पियो आहे उहा भली वरी बूटी उन में रखंदो वठे वरी गोश्त ॾींदो वठे सुबुह खां शाम ताईं हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन जो सॼो सिलसिलो ॾिसंदो रहियो जॾहिं जानवर जो गोश्त ख़तमु थी वियो उहो थां या उहा छली हुई जंहिंमें गोश्त रखंदो वियो हो हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन खे फरमायो मां कुझु घणियूं तोसां गुज़ारणु थो चाहियां इजाज़त ॾेई त मां बि तोसां गॾु हलां चई बिस्मिल्लाह हलो हज़रत मूसा अलैहिस्सलाम गॾिजी आयो जी मूं हुनखे ॾिठो त पंहिंजे घर में आयो मूंखे बि अंदरि वठी आयो मूंखे चई हिते वेहो पाण वियो वञी हंडी खयईं उन हंडीअ में उहो गोश्त विधई माल मसाला बि उनखे विधई उनखे पचाइण लॻो जॾहिं गोश्त पची वियो मानी बि तयारु कयईं मानीअ खे कटियईं ज़रा ज़रा कयईं भुॼई उनखे बि अंदरि गोश्त जे अंदरि विधई गोश्त जे बूटियुनि जा बि ज़रा ज़रा कयईं कुटीअ वांगुरु खणी ठाही उन खां बाद में ॾिठो मां हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमाए थो खट साम्हूं पई आहे हिकिड़ी पोड़ी आहे कमज़ोर उहा खट जे मथां सुठी पई आहे हिन उनखे टेकूं ॾेई विहारियो पाणी खणी आयो उनजे मुंहं खे बि साफ़ु कयईं वात खे साफ़ु कयईं उन खां बाद में उहो गोश्त जेको पचायो हुयईं मानी ऐं गोश्त जी कुटी उन भोरी हुई ज़रा ज़रा खणंदो वञे उन पोड़ीअ जे वात में विझंदो वञे उहा खाईंदी वञे जॾहिं उन खाई ठव कयो ज़रूरत जे मुताबिक़ हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमाए थो पुट खे चई हाणे बसि हुन छा कयो खाधो वञी रखियईं पाणी खणी आयो पोड़ीअ जे वात खे साफ़ु कयईं हथ बध साफ़ु करे उनखे वरी पोड़ीअ खे सोलो करे विहारियईं उहा पोड़ी ॿुढड़ी थी चवे पुट खे दॿा हाणे बि त मां तुंहिंजे लाइ दुआ घुरां दुआ जे लाइ हथ कयईं या अल्लाह हीउ मुंहिंजो पुटु ॾाढी मुंहिंजी ख़िदमत कंदो आहे जॾहिं क़यामत जो ॾींहुं थिए मौला मुंहिंजे पुट खे पंहिंजे नबी मूसा कलीमुल्लाह सां जन्नत में गॾु रखजांइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां जन्नत में गॾु रहे ॿुढड़ीअ इहा दुआ कई अल्लाह जे नबी मूसा अलैहिस्सलाम उन कासाईअ खे फरमायो अबा मुबारक हुजई उहो मूसा अल्लाह जो नबी मां आहियां अल्लाह खे मूं अर्ज़ु कयो त मौला मूंखे उहो ॾेखार जेको जन्नत में मूंसां गॾु हूंदो ख़ुदा तोॾे मोकिलियो मां सॼो ॾींहुं तोसां रहियुसि तुंहिंजे घर में मां तोसां गॾिजी आयुसि सिर्फ़ु हिन जे लाइ त मां ॾिसां हिन जो कहिड़ो अमल आहे जो उन अमल जे करे हे मूंसां जन्नत में गॾु रहंदो बराबरि तूं अम्मा जी ख़िदमत करीं थो इहा तुंहिंजे अमड़ जी दुआ आहे जेका क़यामत जे ॾींहुं तोखे मूसा नबीअ सां गॾु जन्नत में रहाईंदी सुभान अल्लाह सुभान अल्लाह ज़ोर सां सुभान अल्लाह वो हाणे को मुंहिंजे पुठियां हरू भरू वक़्तु ज़ाया करे अचे लॻे त हाणे हिन जे पुठियां लॻा त जन्नत थी मिले मुआरी दुआ ख़बर न आहे मूंखे अलाए किथे पहुचाईंदी पर यादि रखो अबे अम्मा जी दुआ अहिड़ी आहे जेका माण्हुनि जे लाइ पारां सां सोन बि न पारां सां छो त सोन त सोन थी वियो न हू पारां सां जंहिंखे लॻे लोह खे लॻे त उनखे बि सोन ठाहे छॾे पंहिंजे अबे जो क़दुरु कयो पंहिंजे अम्मा जो क़दुरु कयो उन्हनि जी ख़िदमत कयो इहा तव्हांखे ख़िदमत दुनिया में बि कमु ईंदी आख़िरत में बि कमु ईंदी जहिड़ा आहिनि त वञी उन्हनि जी ख़िदमत कयो विसाल करे विया आहिनि त पोइ उन्हनि जे लाइ दुआऊं कयो जेको तव्हां खां पुॼे उन जे लाइ कुल पढ़ो वधीक अलाह तौफ़ीक़ ॾे थो ख़ैर ख़ैरात जी त ओतिरी कयो जेतिरी तव्हांजी हिमत हुजे भला जे ॿियो न आहे त पढ़णु त आसान आहे अलहम्दु पढ़ो कुल शरीफ़ पढ़ो यासीन शरीफ़ पढ़ो हुननि जे मज़ार ते वञो ऐं उन्हनि ते वञी कुल शरीफ़ पढ़ो दुआ घुरो इंशाअल्लाह अज़ीज़ अल्लाह उन्हनि जी त मग़फ़िरत फरमाईंदो बख़्शल हूंदा त जन्नत में दर्जा वधंदा छो त इहा बि हज़रत अबू हुरैरा जी हदीस आहे नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो हिकिड़े जन्नतीअ जो क़याम जन्नत में अल्लाह ताला दर्जो बुलंद फरमाए थो उहो अर्ज़ु करे थो मौला ही छाजे करे मुंहिंजो दर्जो बुलंद थियो आहे अल्लाह फरमाएसि थो त पुठियां औलाद छॾे आयो आहियां
अज उन औलाद तुझे लाए दुआ घुरी आ उन्हनि जे दुआ जे करे जन्नत में तुझो दर्जो बुलंद यार अबो अमा त अहिड़ो आहे जेकर पुट सिधो न आहे न औलाद सिधी न आहे दुनिया में न इहा ख़बर उन्हनि ताईं पहुचे थी अल्लाह इंतज़ाम फरमायो आहे वो क़ब्र में दुआ घुरंदा मौला बरज़ख में दुआ था घुरनि या अल्लाह असांजी औलाद रस्ते तां हटी वई आहे हिनखे एसी ताईं मौत न ॾिजां जेसी ताईं तौबा न करे मौला हिनखे मौत तौबा खां बाद मिले ॾिजां आवाज़ के हित हन तब दुआ कर कब्र में हन तब दुआ कर तो उन्हनि खे छो न दुआ भी कयूं याद भी कयूं खिदमत भी कयूं अल्लाह जी ज़ात खां दुआ है अल्लाह ताला मुझो चवण अमन जो ॿुधण क़बूल फरमाए।